सैयदना इब्न उमर रज़ियल्लाहु तआला अन्हु रिवायत करी। साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अल मुस्लिम अखुल मुस्लिम, हिकिड़ो मुसलमान ॿिए मुसलमान जे लाइ भाउ जे मिसल आहे। सुभान अल्लाह। जे हिकिड़ो भाउ सॻे भाउ सां कीअं ख़ैर पाई कंदो आहे, ईअं मुसलमान पाण में भाइरनि जे मिसल आहे। ला यस्लिमुहु वला युस्लिमुहु, न मुसलमान ॿिए मुसलमान खे अज़ियत पहुचाईंदो आहे, न उन जे मथां ज़ुल्म कंदो आहे। मन कान फी हाजत अखीह कान अल्लाहु फी हाजतिही, जेको माण्हू के मुसलमान जी हाजत रवाई करे तो अल्लाह वरी उन जी हाजत पूरी फरमाईंदो। वमन फर्रजन मुस्लिमिन कुर्बतन फर्रजल्लाहु अन्हु बिहा कुर्बतम मिन कुरबि यौमिल क़ियामत, जेको माण्हू के मुसलमान जी मुसीबत के लाहे, के मुसलमान तंगी में आए, मुसीबत में आहे, उन जी मुसीबत दूर करे तो अल्लाह ताला उन जूं जेके वॾियूं मुसीबतूं क़यामत जे ॾियारे जूं हूंदियूं से उन खां हटाए छॾींदो। वमन सतर मुस्लिमन सतरहुल्लाहु यौमल क़ियामा, मदीने वाले साईं फरमायो जेको मुसलमान ॿिए मुसलमान जा ऐब लिकाए, ऐब ढके, अल्लाह वरी क़यामत जे ॾियारे उन जा ऐब लिकाए छॾींदो। सुभान अल्लाह। क़यामत जे ॾियारे जॾहिं हिसाब किताब थींदो तो उते हिते ते लिखी गुनाह कयोसीं, माइटनि खां, भाइरनि खां, अबे खां, अम्मा खां, यारनि दोस्तनि खां लिखी गुनाह कयोसीं, वञी ख़ता करे आयासीं, असां सम्झोसीं त केरु कोन थो ॾिसे। क़यामत जे ॾियारे ई अबो, अम्मा, भाइर, यार, दोस्त सभु उते बीठल हूंदा महशर जे मैदान में, उन्हनि जे साम्हूं असांजा ऐब ज़ाहिर थींदा। ये गुनाह जेके लिखी कयासीं से ज़ाहिर थींदा, इज़हार थींदो। उते माण्हू ॾिसंदा, पोइ ख़बर पवंदी करे हे कमु फिलाणो त हिन निभागे कयो हुयो, हिन हे ज़ुल्म हिन कयो हुयो। लिखी लिखी परदनि जे पोयां माण्हू कम था कनि गुनाह जा। जे चाहियो था त उहे क़यामत जे ॾियारे जीअं दुनिया में तव्हांजा ऐब लिखियल आहिनि, क़यामत जे ॾियारे बि तव्हांजा ऐब लिखल हुजनि। माण्हू जे साम्हूं पोइ अलाह जीअं मुआमिलो करे इन ज़िलत खां बचाए त तव्हां ॿियनि जा ऐब लिकायो त अलाह तव्हांजा ऐब लिकाए छॾींदो। ऐं हबीबन करीमन फरमायो वमन मशा मअ मज़लूमिन, जेको माण्हू खे मज़लूम जी मदद करण जे लाइ हले, कंहिंजे मथां ज़ुल्म कयो वियो, हक़ खाधो वियो, उन जी हाजत रवाई जे लाइ गॾिजी हले, लहू हक़हू सबत अल्लाहु क़दमैहि अला सिरात यौम तज़ूलुल अक़दाम, जे ॾियारे क़यामत जे ॾियारे पुलसरात ते माण्हुनि जा क़दम ॾकंदा, किरंदा, जहन्नम में पवंदा, उन ॾींहुं इहो जेको मज़लूम जी हाजत रवाई जे लाइ हले थो, अल्लाह उन जा क़दम मज़बूत करे छॾींदो। सुभान अल्लाह। हबीबन करीमन फरमायो मन नफ़स अन मुस्लिमिन कुर्बतम मिन कुरबि दुनिया नफ़स अल्लाहु अन्हु कुर्बतम मिन कुरबि यौमिल क़ियामत, जेको माण्हू के मुसलमान जी मुसीबत खे लाहे, क़यामत जे ॾियारे अल्लाह उन जी मुसीबत लाहींदो। वमन यस्सर अला मुसिरिन फि दुनिया, जेको दुनिया जे मामले में ॿिए मुसलमान जे लाइ आसानी पैदा करे। मामलो आहे साईं मुंहिंजा दुनिया जा जी मज़दूरी आहे या कमकार आहे, उनखे आसानी करे माण्हू कंहिंखां कर्ज़ वठिणो आहे, कंहिंखां पैसा वठिणा आहिनि, कंहिंखां कमु वठिणो आहे, ज़रूरी आहे उहो तव्हांजो हक़ अदा कंदो, पर उन जे लाइ आसानी पैदा कयो त मदीने वारे साईं फरमायो यस्सरल्लाहु अलैहि फिद दुनिया वल आखिरह, अल्लाह ताला उन माण्हू जी जंहिं ॿियनि ते आसानी कई, दुनिया आख़िरत में उन जा मामलात आसान फरमाए छॾींदो। सुभान अल्लाह। जेकॾहिं तव्हां वटि को माण्हू कमकार जे लाइ अचे थो, को माण्हू मुसीबत में आहे, तव्हां ॾे अचे थो दादा मुंहिंजी हाजत रवाई कर, तूं मुंहिंजे लाइ ख़ैर ख़्वाह थी, मुंहिंजी मदद कर, तूं हल, मुंहिंजी सिफारिश कर, त इन में मुंहुं ख़राबु न कयो, कावड़ न कयो, बड़ा हिन मां त फासिजी वियो आहियां, जेॾी केॾी महिल बीठो आहे मूं वटि अचे थो, जेॾी केॾी महिल मूं वटि थो अचे, हो फलाणो माण्हू कमु नथो करे, हर को मूं वटि थो अचे, ईअं मुंहुं ख़राबु न कयो। साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त माण्हू तो वटि कमकार खणी अचनि था, इहो अल्लाह ताला तोखे इज़त ॾिनी आहे, या तोखे रब्बे काइनात जे तरफ़ां ॾात मिली आहे जो माण्हू तो वटि कमकार लाराइण जे लाइ अचनि था। साईं करीम फरमायो इन लिल्लाहि ख़ल्क़न
खलकहुम लिहवाइजिन नास, बेशक मखलूक में कुछ अड़ा मानू अल्लाह ताला बनाया है जिन जो कमी यो आद में मानू जो हाजतों पूरी कंदा है। यफ्ज़उन नास इलैहिम फी हवाइजिहिम, मानू उनने पंहिंजूं हाजतूं खणी ईंदा आहिनि, उन्हनि वटि पंहिंजा कम खणी ईंदा आहिनि। उलाइकल आमिनून, मदीने वारे साईं फरमायो ओ ये जेके मुसलमाननि जी हाजत रवाई वारा आहिनि इहे ई ईमान वारा आहिनि। सुभान अल्लाह। हिते निमाज़ जी ॻाल्हि न आहे, रोज़े जी ॻाल्हि न आहे, ज़कात ख़ैरात जी ॻाल्हि न आहे, हिते साईं मुंहिंजा तहजुद जी सलात तस्बीह जी तरावी जी ॻाल्हि न आहे, रुॻी के मुसलमान जी हाजत रवाई करे उलाइकल आमिनून, ये अमन वारा आहिनि, ईमान वारा आहिनि। हज़रत सैयदना इमाम अली मक़ाम फरमायो जेको माण्हू ॿिए मुसलमान जी हाजत रवाई नथो करे, अल्लाह उन्हनि खे ठाहियो आहे, उन जे सबबनि सां इन जे ज़रिए सां ॿिए मुसलमान जो कमु हल थींदो। तवजह ॾियो मूं ॾे, कम जा लफ़्ज़ आहिनि। हज़रत इमाम अली मक़ाम इमाम हुसैन फरमायो जेकॾहिं मुसलमान जी तो में हाजत पवे ऐं तूं कमु न करीं, अल्लाह तोखे हटाए वरी अहिड़ा माण्हू आणींदो जेके ॿियनि जा ख़ैर ख़्वाह हूंदा। सुभान अल्लाह। साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आदत हूंदी हुई, हदीस मुबारक आहे, हिकिड़ो सहाबी हुजे मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत में आयो, अची अर्ज़ कई या रसूल अल्लाह असांजे पाड़े में हिकिड़ो यहूदी आहे, ॾाढो अज़ियत पहुचाई अथई फिलाणे कम में, तव्हां हलो तव्हां सिफारिश कंदो, मुंहिंजी कर्ज़ मां मक़रूज़ आहियां, उनखे कर्ज़ ॾियणो आहे बराबरि, पर मुंहिंजो हींअर फ़सुलु कोन लथो आहे, फ़सुलु लहे या रसूल अल्लाह त पोइ हुनजो कर्ज़ था कयां, तव्हां हलो हली हुन वटि सिफारिश कयो, मन हुनजी दिलि में कुझु रहम पवे, मुंहिंजे मथां तख़फ़ीफ़ करे। साईं ईअं पुछे थो यहूदी आहे, मां नबी आहियां, वरी यहूदी ॾे वञा, हबीबन फरमाया हल तुंहिंजी सिफारिश कयां। साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुन वटि आया, उन यहूदी अणजाण हुयो, हुनखे ख़बर कोन हुई, मोमिन कोन हुयो जो इज़त करे, साईं करीमन खे झिणकी ऐं जवाबु ॾेई छॾियो। साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सखणा वापसि मोटी आया, कुझु ॾींहं गुज़रिया, साॻियो सहाबी वरी महबूबन करीमन जी ख़िदमत में आयो, या रसूल अल्लाह तव्हां त चई आया हो पर मुंहिंजा महबूब हुन अञा वधीक अज़ियत ॾिनी आहे, हाणे त हुन मुंहिंजो जीअण जंजाल करे छॾियो आहे, बराए करम या रसूल अल्लाह नज़र करम फरमायो, वरी हुन वटि हलो, वरी मुंहिंजी सिफारिश कयो। साईं जन फरमायो हलो हलो, ॿियो दफ़ो वरी साईं जन विया, ॿियो दफ़ो हुनखे फरमाइनि त हिन जो फ़सुलु लहंदो, ईंदड़ साल तुंहिंजो कर्ज़ अदा कंदो, फ़सुलु हींअर कोन थियो आहे, बारिश कोन पई आहे, खजूर कोन थी आहे, त हुन निभागे माण्हू साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे वरी जवाबु ॾेई छॾियो, वरी साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे झिणके छॾे, साईं जन वापसि मोटी विया, वरी उहो सहाबी टियों भेरो महबूबन करीमन वटि आयो, हुनखे ख़बर हुई त हाणे ॿियो को मुंहिंजो ॿाहिरि वसीलो त कोन्हे को, ॿियो को त साईं मुंहिंजा मुसीबत लाहिण वारो त कोन्हे को, अल्लाह ताला असांजो वसीलो बणायो आहे मदीने वारे साईं खे। सहाबी जो थींदो आहे मुसीबत लहंदी त मदीने वारे साईं जे दरवाज़े ते लहंदी, उनखे उम्मीद इहा हुई, उनजे दिलि में इहा उम्मीद हुई त मन महबूब जे सदके अल्लाह आसानी फरमाए छॾे। सुभान अल्लाह। टियों दफ़ो जो आयो त असां वटि ॿ दफ़ा को जवाबु ॾे, वरी उन माण्हू जो त मुंहुं ॾिसण बि पसंदि कोन कंदासीं, कुर्बान या रसूल अल्लाह तुंहिंजी नवाज़िशुनि तां कुर्बान वञा, मुंहिंजा महबूब तुंहिंजी महिरबानियुनि तां कुर्बान वञा। मुंहिंजे मुर्शिद दिल पर साईं फरमायो त जेको सारे जग जो सहारो घोट मदीने वारो, परवर पाक जो प्यारो वो घोट मदीने वारो, जेको सारे जग जो सहारो वो घोट मदीने वारो, मतीअ खे कंडो पेरन में लॻे, मुंहिंजे साईं खे थी ख़बर पवे, मतीअ खे कंडो पेरन में लॻे, मुंहिंजे साईं खे थी ख़बर पवे, सॾु कर त सॼण जीउ जीउ चवे, सॾु कर त सॼण जीउ जीउ चवे,
सहारो जेको सारे जग जो सहारो वो घोट मदीने वारो। सुभान अल्लाह। क्यों दफ़ो साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम या उन्होंने भागे क्यों दफ़ो महबूबन करीमन के जवाब दे छॾियो। वापस जो मोटिया साईं ने फरमाया घर न थो वञे। उन साहबी वीचारो गमज़दा परेशान साईं करीमन जे साम्हूं निमाणो मुंहुं कयो वेठो। साईं ने फरमाया मूंखे तुंहिंजे बाग में वठी हल। हुनजे बाग में आया। बाग में जो आया त खजूर सुकी पई, वणनि में मेवो कोन हुयो, खजूर में पानी जो न मिलियो त वण दरख़्त सुका पिया हुया। साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उते तशरीफ़ फरमा जा हिन साहब खे चढ़ वण ते हिन खे धूणा ॾे। नबी साईं फरमायो हिन अबा ये बुखारी शरीफ जी हदीस आहे। सहाबी ये कोन चयो त या रसूल अल्लाह ताला नथो चाहे त अण ॿुधाए तो फसल कीअं ईंदो, इहो कमु त अल्लाह जो आहे, तोखे ताक़त न आहे। न सहाबी चयो जे खजूर नाहे त वण में महबूबन करीमन अमर ॾिनो आहे, लोॾो ॾींदुसि पाणी खजूर मिली वेंदी। हिन में देरी कोन कई। रहमत जो दरिया जोश में आयो आहे त फ़ाइदो वठां। ॿियो वण खे अचे लोॾा ॾिनई, धूणा ॾिनई, धूणा ॾींदो रहियो। साईं मुंहिंजा खाली वण मजा खजूर हेठि ताज़ी ताज़ी किरे पई। ॾींदो रहियो। साईं ने फरमाया अञा लोड, अञा लोड। धूणा ॾींदो रहियो, लोॾींदो रहियो। तव्हांजो साहबी चवे थो त मुंहिंजो सॼो खजूरुनि जो बाग अण मुदाइती खजूर सां भरिजी वियो। साईं फरमायो काफ़ी आहे या रसूल अल्लाह, कर्ज़ त लही वेंदो, हे साल मुंहिंजो सुखियो गुज़रंदो, ईंदड़ साल भली मींहुं न बि वसे न, ईंदड़ साल बि मुंहिंजो सुखियो गुज़री वेंदो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। ये तो मुझे महबूबन जी मोजज़े कमाल ऐं मदीने वारे साईं जी ज़ात जी ॻाल्हि आहे। पर ॾिसो त महबूबन करीमन जी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नवाज़िश ॾिसो जो पंहिंजे हिकिड़े अदना सहाबी जे लाइ, ग़रीब मिस्कीन सहाबी जे लाइ हिकिड़े यहूदी वटि जेको ॼाणे नथो, 3 दफ़ा साईं जन जवाब ॾिनई, पर तंहिं बावजूद महबूब सुहिणा हुन वटि हली विया। उम्मत खे दर्स ॾिनुनि त के मुस्लमान जी हाजत रवाई जे लाइ, क़ज़ाउल हवाइज जे लाइ जे वञणो पवे त इन में आर महसूस न कयो, शर्मिंदगी महसूस न कयो। वञो, अल्लाह तव्हांजा दर्जा बुलंद फरमाईंदो। सुभान अल्लाह। नबी ने फरमाया मन मशा फी हाजत अखी कान खैरन लहू मन इतिकाफ 10 सिनीन। जेको माण्हू के मुसलमान जी हाजत रवाई जे लाइ रुॻी उन सां गॾिजी हले, उन जो हलण अल्लाह वटि 10 साल एतिकाफ वेहण खां वधीक अफ़ज़ल आहे। सुभान अल्लाह। पर अल्लामा इब्न अबी दुनिया रहमतुल्लाह अलैह हिकिड़ी अजीब रिवायत आंदी आहे। चवे थो त मन मशा फी हाजत अखीहिल मुस्लिम, जेको के मुसलमान भाउ जी मदद जे लाइ हले, कतबल्लाहु लहू बिकुल्लि ख़तवतिन 70 हसनतन। अल्लाह ताला हर विख जे बजाए 70 नेकियूं अल्लाह उनखे अता फरमाईंदो। व महा अनहो 70 सय्यतन, 70 गुनाह उन जा बख़्शे माफ़ करे छॾींदो। इला अन यरजिअ मिन हैसु फारकहू, जेसी वापस मोटी घर नथो अचे तेसी अल्लाह उन जा गुनाह मेटींदो रहंदो, उनखे नेकियूं अता कंदो रहंदो। सुभान अल्लाह। कुदियत तवज्जो था आखिरी लफ़्ज़ आहिनि हदीस जा ॿुधो। फ़इन कुदियत हाजतहू अला यदे, जे हिन जे हथां उन मुस्लमान जी हाजत पूरी थी वई, कम थी वियो, खरज मिन ज़ुनूबिही कयौम वलदतहू उम्मुहू, अल्लाह इन जा गुनाह ईअं धोई साफ़ करे छॾींदो ॼण अॼु पंहिंजे माउ जे पेटां ताज़ो ॼाओ हुजे। सुभान अल्लाह। पर इत्तिफ़ाक़ आहे वइन हदक फीमा बैन ज़ालिक दखल अल जन्नत बिग़ैर हिसाब। जे मुसलमान भाउ जी हाजत रवाई कंदे इन सफ़र में उनखे मौत अची वञे, अल्लाह बिना हिसाब जे उनखे जन्नत में दाख़िल कंदो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। ख़ैर ख़्वाह थियो, मुसलमाननि जा ख़ैर ख़्वाह थियो, हाजत रवा थियो। तव्हां जो नालो मुसलमाननि जी हाजत रवाई में लिखायो वञे। समझो था, कंहिं दर्दमंद जो कमु अचो, कंहिं मिसकीन जा मददगार थियो, कंहिं यतीम जा मददगार थियो, कंहिं मुसलमान जी परेशानी लाहण में कुझु न कुझु थोरो हिसो गॾायो, इहो अजुर सवाब निमाज़ुनि रोज़नि खां वधीक अल्लाह रखायो। सुभान अल्लाह। अल्लाह ताला शाल असांखे दीन जी सम्झ नसीब फरमाए।
अल्लाहु आमीन अल्लाहु आमीन अल्लाहु आमीन